फरमाए तो जी जो मां सफ़ा मरवे खां अंदर दाख़िल थियुसि तो फलाणे दरवाजे खां सफ़ा मरवारे पासे खां हिकिड़ो नौजवान आ, हुनखे इहराम ॿधो पियो आ, हुनखे इहराम बि लथल कोन्हे को। अलाए कहिड़ी तकलीफ़ थी आ, बैतुल्लाह जे दर जे आॾो सफ़ा मरवे जे साम्हूं वफ़ात कयो पियो। जान जवान हो फूह जवानी में, पर उनखे का उञ लॻी, का बुख लॻी, का बीमारी थी, का तकलीफ़ थी, का लतड़ थी, अलाए छा वीचारो शहीद थी गुज़ारे। हादसा थींदा आहिनि। जलालुद्दीन अल्लामा ये साईं नववी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, मां हुन जे मथां अची बीही रहियुसि, बीही करे मूंखां पंहिंजो तवाफ़ विसरी वियो। मूंखे सोच पइजी वई ते वीचारो अलाए केरु हो, मुसाफ़िर हो, किथां जो हो। तवाफ़ बि कई अलाए कोन, हज जा अहकाम बि पूरा थिया अलाए कोन। हाणे त गुज़ारे वियो आहे, ॿिया माण्हू सभु को ॾिसंदो हलंदो वियो, को बीठो कोन। मां हुन जे मथां बीही वेही रहियो आहियां, वेही हिन जे जमल वेझो थियो आहियां। दिलि मुंहिंजी में इहो ख़्यालु आहे त तवाफ़ कई अलाए कोन, हज थियो अलाए कोन, केरु अलाए कीअं आहे, वीचारो गुज़ारे वियो आहे। हज़रत अल्लामा नववी फरमाइनि था, मां जीअं जो वेठो आहियां, वेहण सां अखियूं मथे पटे मुंडे निहारे चवे पियो, लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत वल मुल्क ला शरीक लक। ऐं मूंखे चए पियो, ओ नववी गलती न कर, मुंहिंजो बंदोबस्त जन्नत में ख़ुदा करे छॾियो आहे। इहे चई वरी खणी अखियूं पूरे जी लाश पियो त लाश पियो हो। ओ मुंहिंजा सोना, कई अल्लाह जा अहिड़ा सालिह बाना गुज़री चुका आहिनि जेके मरण खां पोइ बि ॻाल्हायो अथनि, मरण खां पोइ बि हयात आहिनि, मरण खां पोइ बि अखियूं पटियूं अथनि। हे मटियारी वेझी आहे तुंहिंजे, मुंहिंजा प्यारा दोस्त, आ त मां तोखे उते जे बुज़ुर्ग जो वाक़ियो ॿुधायां। हज़रत ख्वाजा आगा साईं अब्दुर रहीम रहमतुल्लाह अलैह नक्शबंदी सिलसिले जो बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे। वॾो कामिल वलीउल्लाह हो, सरहंदी फारूकी, हज़रत फारूकी आज़म जी औलाद मंझि हो। 85 साल जे उमिरि में बुज़ुर्ग वफ़ात कई आहे। जॾहिं आख़िरी बुज़ुर्ग जा ॾिहाड़ा हा, पीरो पोढ़ो ज़ईफ़ उमिरा, मटियारीअ जो हिकिड़ो वाणियो आयो, चई सोना मूंखे मुस्लमान कर। चइबो आहे न, मटियारीअ जो मौत वेंदे जी वेर। इहो इन्ही जे करे चवंदा त उते हिंदू पहुतो न आहे, मुस्लमान थियो न आहे। इन जे करे चवंदा त मटियारी जो मौत वेंदे जी वेर, माना हिंदू रुगो थोरो कॾहिं कॾहिं न, हिंदू चवंदा अदा अदा भाव, ख़ुशा मुस्लमान भाव, सम्झो था अलाए न, खड़ी पकड़ींदासीं तुंहिंजा मौलवी भाव, तूं वाणियो हे मुस्लमान भाई पी बि त कान्हे, तूं पक मुस्लमान थियो, हल कलमो भर। अड़े साईं मूं मिड़ई भाव चओ, मिड़ई मिड़ई कान्हे का, ज़ोरी हुनखे वठी मुस्लमान बि कंदा, खोल कपे मुस्लमान करे छॾींदासीं करियो। पोइ मशहूर थियो मटियारीअ जो मौत वेंदे जी वेर। बसि वाणियो पंहिंजे ख़ुशीअ सां नौजवान हसीन आहे। हज़रत ख्वाजा आगा अब्दुर रहीम साईं वटि पहुतो, साईं मांखे मुस्लमान कर। बुज़ुर्ग पोड़ो आहे, 85 साल, अब सुतड़ो पियो आहे। अबा मूंखे उथारियो, टेकूं ॾेई उथारे वेहारियो अथनि। वेठो त जहिड़ो शेर वेठो आहे, साम्हूं विहारे ते तो चओ ला इलाहा इल्लल्लाह। उन वाणे चयो ला इलाहा इल्लल्लाह। खुदा जो वली जलाल में अची वियो, चवे थो वरी थो चवे ॿीहर चओ ला इलाहा इल्लल्लाह। उन छोकिरे चयो ला इलाहा इल्लल्लाह। खुदा जो वली जलाल में आ, चवे थो वरी चओ ला इलाहा इल्लल्लाह। ज़रब जो खुदा जे वली हई त उनजी दिलि फाटी पई, मरी वियो, सही न सघियो। खुदा जे वलीअ जी निगाह से जमल नंढड़े वाटर में अची दरिया पवे तो उथलंदो या न? नंढड़ी वाहीअ में, नंढड़े वाटर में दरिया जो काहे पवे, अबा उथलंदो। दरिया ॾिठो तो कि पंहिंजे पाण खे बि ॿाहिरि कढी कचो ॿोड़े छॾींदो आहे। ते खुदा जे वलीअ जी जो निगाह थी उन ते जलाल में फरमायूं तो उन कलमो त अधु भरी ला इलाहा इल्लल्लाह, पर उनजी दिलि फाटी पई, गुज़ारे वियो। बुज़ुर्ग चयो बाबा हिनखे कफन बि ॾियो, हिनखे गुस्ल बि ॾियो ऐं हिनखे जनाज़ो पढ़ी दफ़न करे चयो मुस्लमान आहे। मां पढ़ो आहियां, पाण सुम्ही पिया, गुस्ल ॾिनऊं, कफन पारायऊं, ॿाहिरि कब्रिस्तान में खणी मौलवी खे वठी आया। मौलवी साहब जनाज़ो पढ़। मौलवी चयो बाबा जनाज़ो मां न पढ़ंदुसि। छो?
हिन रुगो ला इलाहा इल्लल्लाह चयो आहे, मुहम्मद रसूलुल्लाह त कोन चई। सम्झो था अलाए न, पूरो कलमो कोन भरई मुस्लमान आहे कोन, मां कीअं जनाज़ो पढ़ा? बाबा साईं चयो आहे, साईं जी शरीयत कान्हे, शरीयत रसूलुल्लाह जी आहे। मुला बि शरण ज़िद ते चढ़े। ओ मुंहिंजा विछड़ा भाउ, आगा साईं खे वञी ॿुधायो क़िबला जनाज़ो मौलवी नथो पढ़ाए। पाण फरमाइनि था मांखे वठी हलो, बुज़ुर्ग खे टेकूं ॾेई वठी आया, बीहारियो बुज़ुर्ग जनाज़ो पढ़ायो। जनाज़ो पढ़ी पाण फरमो हाणे हिनखे क़बर में लाहियो। क़बर में जमल लाथो, पाण फरमाइनि था मिटी न वराइजो, मूंखे बि क़बर में लाहियो, मूंखे बि क़बर में लाहियो। बुज़ुर्ग पोड़ो आहे ज़ईफ़ुल उम्र, आस्ते आस्ते करे क़बर में लाथो थल। ओ नओं मुस्लमान अंदर सामीअ में सुतो पियो आहे, लाश आहे, जनाज़ो आहे, मैयत आहे। अल्लाह जो वली अंदर वियो, अंदर वञी हुनजो कफ़न लाहे, हुनजी बाह में हथ विझी चवे थो चओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। दोस्त अज़ीज़ो हो क़बर में अंदर अखियूं पटे चवे थो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। हज़रत आगा सईद रहमतुल्लाह अलैह मुंह मुबारक मथे करे चवनि था मौलवी हाणे त मुसलमान आहे या न? हाणे ॿुधा त मुसलमान आहे या न आहे? मौलवी चयो क़िबला हाणे मुसलमान आहे, जो क़बर में बि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पियो चवे। अल्लाह जा बाना मरण खां पोइ बि जेरा, चओ मरण खां पोइ बि अला इन औलिया अल्लाह ला यमूतून बल यंतकिलून मिन दारिन इला दारिन उखरा। अल्लाह जा वली मरदा न आहिनि, हिकिड़ी जाइ खे छॾे ॿी जाइ ॾे वेंदा आहिनि, हिकिड़े घर मां ॿिए घर ॾे वेंदा आहिनि। जंहिंजो अक़ीदो आहे त मरा मरदूद, न का फातिहा न का दरूद, मरण खां पोइ छुटो कुझु बि कोन्हे से ग़लति था चवनि पिया। अल्लाह पाक जी जन इबादत कई आहे, रब जे ज़ात बाबरकात उनखे मरण खां पोइ बि हयाती नसीब फरमाईंदो आहे। त आयत में अल्लाह ताला ॿिनि जो ज़िक्र कयो आहे, ॿिनि क़ौमुनि जो। अल्लज़ीन जाऊ मिन बादिहिम यक़ूलून रब्बना इग़फिर लना वल इख़वानिना अल्लज़ीन सबक़ूना बिल ईमान। हिकिड़ा उहा जमात वारा जेके जहान छॾे विया, यानी मरी विया तव्हांजा वॾा अब्बा ॾाॾा नाना पीर फ़क़ीर दरवेश। अल्लाह ताला फरमाए थो हिकिड़ा उहा जेके गुज़ारे विया। ॿिया वरी जाऊ मिन बादिहिम, उहे जेके वरी उन खां पोइ आया जीअं तव्हां असां आहियूं। रब थो चए यक़ूलून रब्बना इग़फिर लना, उहे पोइ अचण वारा दुआ घुरंदा आहिनि, या अल्लाह असांखे माफ़ कर। वल इख़वानिना अल्लज़ीन सबक़ूना बिल ईमान, ऐं असांजे उन्हनि भाउरनि खे बि माफ़ फरमा जेके दुनिया मां ईमान सां हलिया विया। रब थो चए मां रब करीम इन्हनि खे तारीफ़ थो कयां, साराहियां थो, इन्हनि जो क़ुरान में शान बयान थो कयां कंहिंजो, जेके पंहिंजे अज़ीज़नि क़रीबनि गुज़री वियलनि जे लाइ ख़ैर जूं दुआऊं घुरंदा आहिनि। हिकिड़ा गुज़ारे विया, ॿिया पोयां वेठा। अब हाफ़िज़ साहब जहान छॾे विया न साईं। साईं जो नालो छा हो? साईं हाफ़िज़ अलाह ॾिनो साहब रहमतुल्लाह अलैह। अब साईं जहान छॾे वियो न साईं। हाणे पाण हुन जे दुआ जे लाइ गॾु थिया आहियूं, हा या न? ईसाले सवाब लाइ, ख़त्मे जे लाइ, ख़ैरात जे लाइ गॾु थिया आहियूं। हाणे अल्लाह ताला फरमाए थो यक़ूलून रब्बना इग़फिर लना, जेके पोइ आया हन अची गॾु थिया आहिनि, चवनि था मौला असांखे बि माफ़ कर। वल इख़वानिना अल्लज़ीन सबक़ूना बिल ईमान, जेके असांजा भाउर ईमान सां हलिया विया, मौला इन्हनि खे बि माफ़ फरमाए। रब ताला चवे थो दुआ घुरण वारनि सां मुंहिंजो प्यार, हुननि जे लाइ ख़त्मे ख़ैरात करण वारा मूंखे वणनि था। मां हुननि खे अहिड़ो त सारायां थो जो क़यामत ताईं इन्हनि दुआ घुरण वारनि जो क़ुरान में ज़िक्र थो करे छॾियां। अल्लाह ताला उन कम खे साराहींदो आहे जेको भलो आहे। अल्लाह साईं उन कम खे साराहियो आहे जेको फ़ाइदे वारो आहे। भलो बि न हुजे, फ़ाइदे वारो बि न हुजे, ख़ुदा हुनखे साराहींदो। ॾाढे ॻाल्हायो अदा, हाणे मिड़ई थका हो, ज़ोर सां ॻाल्हाईंदा हलो न। मुंहिंजा प्या फ़ाइदो बि न आहे, सुठो बि न आहे,
अल्लाह हुनखे कोन साराहींदो। अल्लाह ताला क़ुरान में साराहे ई अहिड़े कम खे थो जेको भलो बि आहे, फ़ाइदे वारो बि आहे। हाणे तूं पंहिंजे माइटनि मिटनि अज़ीज़नि जे लाइ दुआ घुरंदो आहे, मौला बाबो गुज़ारे वियो आहे, नानो गुज़ारे वियो आहे, अम्मा जहान छॾे वई आहे, मुंहिंजो मुर्शिद जहान छॾे वियो आहे, मौला हुन जा दर्जा बुलंद कर, हुनजी क़ब्र कुशादी कर, हुनखे या अल्लाह सगीरा कबीरा गुनाह माफ़ कर। अल्लाह ताला फरमाए थो, ऐं मुंहिंजा बानड़ा, मां तो दुआ घुरण वारे खे क़ुरान में सारायां थो। मालूम थियो त मैयत जे लाइ ख़त्मो, दुरूद, दुआ, सवाब, ईसाले सवाब, जो कुछ भी कजे थो उहो क़ुरान पाक मां साबित आहे। उन जो फ़ाइदो मैयत खे पवंदो आहे, ऐं जेको हुन जे लाइ ईसाल सवाब कंदो आहे उनखे बि अल्लाह ताला सवाब ॾींदो आहे। यारहीं छा आहे? ख़त्मो आहे, ईसाले सवाब आहे। आम तरह सां मुल्ला ॾिठा अथव जिथे किथे यारीअ जे पुठियां लठ कयो बीठा आहिनि, यारहीं हराम आहे। इन मां साबित आहे त देवबंदी वहाबी ईसाले सवाब जा बि मुनकिर आहिनि। जेकॾहिं ईसाले सवाब खे मञनि हा त यारहीं जो इनकार ई कोन कंदा। यारहीं ते यारहीं सिर्फ़ इन जे करे नालो पियो आहे जो असांजे मुर्शिद गौसल आज़म जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी यारहीं तारीख़ वफ़ात आहे। जंहिं ॾियारे ते वफ़ात असां चवंदा त उन ॾियारे साईं खे ख़त्मो ॾियारियूं, ईअं न साईं। ॿियो को मक़सदु कोन्हे को यारहीं, असां यारहीं 12 तारीख़ बि कंदा आहियूं, यारहीं जे नाले सां 13 बि कंदा आहियूं, यारहीं जे नाले सां 1 तारीख़ बि कंदा आहियूं, यारहीं जे नाले सां 29 तारीख़ बि कंदा आहियूं। असां वटि का तारीख़ फर्ज़ कान्हे का, रुगो नालो यारहीं इन जे करे आहे त ख़बर पए त हीअ ख़ैरात पीरान पीर जे रूह जे लाइ आहे। गौसल आज़म खे मञींदा हो या न? मन जो पीरान पीर खे मंजो, सचो सैयद अथव। आल बैत जे मुहब्बत जी दावा करण वारा पीरान पीर जी मुखालफ़त न कजा, मता पाण पटजी वञई। सचो सैयद आहे न? हे बेदी न चवंदा आहिनि शेख हो। साईं मौलाना बुलबुल संध चवंदो शेख हो ॼण पिणे जूं पतरा ठाहींदो हो। हज़रत पीरान पीर सच्चो सैयद आहे। अब्दुल रहीम ते एतबार न कर, हाफ़िज़ अली अकबर ते एतबार न कर, मौलाना बदरदीन ते भली एतबार न कर, पर भिटाई त कूड़ो कोन्हे। फरमाइनि था मीरा शाह मदद कर मुहियदीन मली, आही अब्दुल लतीफ़ जो तुम वसीलो ऐं वली। हाणे हसनी पीर हली अची कर का माड़ मुरीद ते। पीर कहिड़ो? हसनी। चओ चओ कंहिंजी औलाद? सोहणे शेरे खुदा जे पगदार पुट जी औलाद। मीरा शाह मदद कर दाह सुणी दादी, आही अब्दुल लतीफ़ जो तू बादशाह बगदादी। हाणे हसनी पीर हादी अची कर का माड़ मुरीद ते। मीरा शाह मदद कर अची औखी अवेर, लिल्लाह लग लतीफ़ चवे भर पाज़ीअ ॾे पेर। हाणे औलाद अली शेर कर का माड़ मुरीद ते। अबा जेको अलीअ जी औलाद जो दुश्मन आहे सो लानती आहे। छा ख़्याल आहे ॾोकरी वारा? असां अहले सुन्नत वारनि जो त अक़ीदो आहे जेको अलीअ जे बच्चन जो दुश्मन सो लानती आहे या न आहे? पोइ पाण फ़ैसिलो कयो जेको पीरान पीर जो दुश्मन आहे सो लानती आहे या न आहे? अलीअ जे औलाद मां बि वॾे पुट जो पुट आहे, वॾे पुट जी औलाद आहे, यानी सोणे हसन जी औलाद आहे। पीरान पीर रहमतुल्लाह अलैह फरमायो अल्हम्दुलिल्लाह मां नजीब तरफ़ैन आहियां। अब्बे जे तरफ़ खां मुंहिंजी पीढ़ी इमाम हसन सां मिले थी, अम्मड़ जे तरफ़ खां मुंहिंजी पीढ़ी सोणे हुसैन सां मिले थी। अफ़सोस आहे जो तूं हुबदार बि सदाई हैदर जो ऐं अहल बैत जो हुबदार बि सदाई वरी पीरान पीर खे न मञी, पोइ मुंहिंजा अदा ॿुधी मञण जो मक़ाम आहे। अल्लाह ताला शल हिदायत नसीब फरमाए। मुंहिंजा सोना सचल साईं चवंदो आहे सचल सुहिणो। सचल खे सुञाणो था? फ़क़ीर आहे, दरवेश आहे। फरमाए थो पीर पीरा मुर्शिद मीरा
नाम गिधे जंज टुटन जंजीरा पीर पीरा मुर्शिद मीरा नाम गिधे जंज टुटन जंजीरा कामिल मुर्शिद कर दी हाँ मैं तैयार दी घड़ोली भर दी हाँ। अल्लाह जा वली खुदा जे वली के सुञाणनि था हजरत महबूब सुभानी कुतुब रब्बानी शाहपाज़ लामकानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी सब चो रज़ी अल्लाह ताला नो ओ अल्लाह जो कामिल अकमल वली आ असा के उम्मीद आ उन जे वफात वारे दिहाड़े असा ईसाले सवाब कंदा हूं उन जो नालो यारी रखंदा हूं यारी फर्ज कान चवंदा हूं ईसाले सवाब आ वहाबी उन जी मुखालफत कंदा हल शिया चवंदा त पीरान पीर सैयद नाहे वहाबी चवंदा यारी वारो सच्ची गाल काने का बई छड़ी वया अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह असा जो ईमान ऐं अकीदो आ त गौसे पाक रज़ी अल्लाह ताला नो ओहो नर पीरा हो कामिल पीरा जेको वायदो थो करे मुरीद किथे वो जो मर त मर जे टाइम ते पहुचंदो सा। दस्तगीर खे वञींदा हो न मन जो मता ॾुखिया थियो जेको पीरान पीर खे न मञींदो आहे ॾाढो ॾुखियो थींदो आहे ॾाढो ॾुखियो थींदो ख़ासि करे सियारे में त सूरनि में हूंदो। ख़ुदा शलका हिदायत नसीब करे हज़रत पीरान पीर जा दुश्मन न बणिजो पीरान पीर जो दुश्मन अलीअ जो दुश्मन तोखे पंहिंजो चिॿो पुट बि प्यारो आहे काणो पुट बि प्यारो थी कारो कोझो पुट बि प्यारो थी रोज़ ॾाड़ीअ खां वठी पादर थो हणई पियो ऐं मुहियद्दीन उहो आहे जंहिं नबी जे दीन खे जेरो कयो। या दस्तगीर दोस्तो अजीजो मुसलमान भाइरो गौर जो मकाम आ हजरत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह फरमाया था मुरीदी ला तखफ अल्लाह रब्बी ऐं मुंहिंजे सिलसिले में दाख़िल थियण वारा ड्रिज न मुंहिंजो रब मुंहिंजो अल्लाह आ रब करीम जो मूंसां वास्तो आहे रब करीम जो मूंसां वाइदो आहे त अब्दुल कादर जेको तुंहिंजे सिलसिले में आयो सो जन्नती आहे पर जेकॾहिं मुंहिंजे सिलसिले वारे जो मुरीद थियो उहो बि जन्नती आहे। पाण फरमाए था तूं जो मुरीद थियो आहे जेकॾहिं मुंहिंजे सिलसिले में आहे उन जो अफ़ाल कोन्हे जंहिंजी बैयत कई थी उन जो अफ़ाल कोन्हे त न हुजे अन जय्यदुन मां जो वेठो आहियां। दोस्तों अजीजो मुसलमान भाइरो पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जड़ी कह बि दावा कान कई आहे महबूब सुभानी फरमाए था त यदी अलल मुरीद कसमाए अलल अर्द मुंहिंजे मुरीद जे मथां मुंहिंजो हथ ईअं आहे जे आसमान ज़मीन जे मथां आहे का बि ज़मीन आसमान खां ॿाहिरि नाहे ॾोकरी वारी ज़मीन बि आसमान जे हेठां आहे लाड़काणे वारी ज़मीन बि आसमान जे शाहपुर चाकर वारी ज़मीन बि लाड़काणे जे ठेड़ी वारी ज़मीन बि लाड़काणे जे ॿेर वारी ज़मीन सभु आसमान जे हेठां मदीने वारी ज़मीन बि आसमान जे हेठां मके मदीने वारी यूरोप अफ्रीका अमरीका वारी जिथे वञ उहा जेका बि ज़मीन असां आसमान जे हेठां आहे मुंहिंजे पीरान पीर फरमायो आहे त मुंहिंजो मुरीद बि किथे हुजे मुंहिंजे हथ जे हेठां आहे यानी मुंहिंजे हथ खां परे नाहे छा था फरमानि मुंहिंजे हथ खां परे नाहे मुझे महबूब सुभानी कुतुब रब्बानी जी हिकड़ी मशहूर करामत आ दुरूद पर तमा तोखे खुदा जे वली जी करामत बुधाए छॾिया। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हजरत पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि जी करामत मुजादा दुश्मन भी लिखी आ मुखालफन भी लिखी आ। लाहौर जो शहर आ लाहौर जो केड़ो शहर सही उन ज़माने जी ॻाल्हि आहे जॾहिं राजा रंजीत सिंह सिख हो उहो पंजाब जे मथां हाकिम हो अॼु खां तक़रीबन 100-150 साल अॻु जी ॻाल्हि आहे। राजा रंजीत सिंह लाहौर में हुनजी हुकूमत आहे पंजाब सॼे जो हाकिम आहे। लाहौर जो शहर एतिरो वॾो कोन हो जेतिरो अॼुकल्ह आहे। ॻोठड़ो हो हिकिड़े मुसलमान जो घर हिकिड़े सिख जे घर सां गॾु हो। सिख शादी करे आयो
जमल क्वार घर आंदई मुसलमान जो घर सां गॾु मुसलमान जी हुन जे ज़ाल ते नज़र पइजी वई, मुसलमान जी नियत ख़राब थी पई। ओ मुंहिंजा अदा अल्लाह ताला शल तोखे पाड़े जो हया हुजे चओ आमीन। पराई लज रखजा खुदा तुंहिंजी लज रखंदो। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जे हबीब फरमायो आहे जेको पाण ज़िना कंदो आहे अल्लाह जी ज़ात वरी उन जे घर में ज़िना कराईंदो आहे। ॿिए जी लज लाहींदे तुंहिंजो अॻे ई परदो खॼो पियो हूंदो, ॿिए जी न्याणी तकींदे तुंहिंजी न्याणी अॻे ई तकजी वेंदी, ॿिए जी ज़ाल जी बेहुरमती कंदे ख़ुदा तुंहिंजे ज़ाल जी बेहुरमती कराए छॾींदो। तंहिंजे करे मथां कंहिं पराए ॿारे ओड़े पाड़े वारे जी लज खे लुटियो थी, मथां कंहिंजे मथां तो बुरी निगाह कई आहे। अल्लाह जो क़ुरान चवंदो आहे ला तक़रबु ज़िना इन्नहु कान फ़ाहिशतन वसाअ सबीला। ज़िना जे वेझा न वञो, इहो तमामु बुरो फेल आहे। अल्लाह ताला जी असल हर मुसलमान खे ज़िना खां बचाए चओ आमीन। बेहयाई खां बचो, ज़िना खां पाण खे बचायो। उन मुसलमान ताड़ ॿधी त को तरीक़ो ठाहियां इन जी माई खसियां सिख खां। सतावड़े ते सिख पंहिंजी ज़ाल वठी माइटे पियो वञे। सतावड़ो सम्झो था? परणिया न आहिनि साईं। हा कई ॾेढ माण्हू तव्हां सभिनि लॻा न कई परिणियल हो। अलाह कंदो मुबारक अथव, शुक्र आहे। सियारे में शादी बि ज़रूरी आहे। ओ मुंहिंजा अदा सतावड़ो चइबो आहे शादीअ खां पोइ 7 ॾिहाड़े कुंवार माइटे मिलण वञे सतावड़ो। सिख वठी रस्म आहे, को फर्ज़ वाजिब कोन्हे। सिख वठी ज़ाल रवानो थियो, मुसलमान पुठियां घोड़ो लातो। हू प्यादल ही घोड़े ते झंग में जॾहिं पहुता, हे पुठियां अची पहुतो चे सरदार जी काॾे थो वञे? मुसलमान तो चवेसि। सरदार जी हिंदुनि खे सिखनि खे चवंदा चे वञा थो ज़ाल खे वठी माइटे मिलाइण। चे यार मां बि एॾे थो हलां, कचहरी कंदा था हलूं। चे भली साईं। चे यार तूं मुंहिंजो पाड़ेसरी आहे, तुंहिंजो ई मुंहिंजो घर गॾु आहे, हिन घोड़े ते तव्हां ज़ाल मुड़ुस ॿई चढ़ो, मां पैदल थो हलां। ख़ैर खाई पियो करे, पेट में वट। सिख चयो हाणे घोड़ो बि तुंहिंजो, मालिक बि तूं, मां चढ़ां ठहे नथो। बाक़ी हिकिड़ी महिरबानी कर, गॾिया था हलूं, मुंहिंजी घर वारी खे तूं सुवार कर। हुन चयो त अलाह खां अंधो घुरे, हिक खे त ख़ुदा वई थो ॾेसि। चए ठीकु आहे, वारो कर, जल्दी कर, भाभी खे विहार। सिख चयो हिन तकड़ी हाव कई आहे, शक थो पवे। ॻाल्हि ॿुधो। चे कहिड़ी? मुंहिंजी घरवारी तोसां घोड़े ते सुवार थींदी, पर मूंसां ख़यानत न कजां। चे न ख़यानत केरु कंदो? क़ुरान जो कसम आहे। असां मुसलमान जो कसम त ॾाज आहे न साईं, थोरे घणे ते क़ुरान खयूं बीठा। मुसलमान चयो भली क़ुरान जो, सिख चयो भली तो क़ुरान जो कसम कयो आहे भली, पर मूंखे ज़मानत ॾे। चई कहिड़ी? चे तव्हां मुसलमाननि जे वॾे पीर जो हथ ॾे। कंहिंजो हथ ॾे? वॾे पीर जो। कहिड़ो वॾो पीर? जो अब्दुल कादिर जीलानी, महबूबे समदानी, उन जो हथ ॾे। हा जाए जो वठ हथ। सिख खे हथ ॾेई चे पीरान पीर तुंहिंजे मुंहिंजे विच ते ज़ामिन आहे, मां तोसां ख़यानत न कंदुसि। ज़ाल खे जे चढ़ घोड़े ते। माई घोड़े ते चढ़ी आहे, अॻिते हलंदा वञनि, ॻाल्हियूं कंदा वञनि। सिख प्यादल आहे, हिन जी ज़ाल हुन जे घोड़े ते आहे, पाण मुसलमान अॻियां वेठो आहे। ॻाल्हि कंदे कंदे ताड़ ॿधई, जंहिंमहिल घाटो झंग आयो, आस्ते आस्ते तलवार हिन सां साण आहे, उहा कढी झंग जे अंदरि हुनखे ओचितो ठका जो ॻिचीअ में तलवार हयईं त अहिड़ी ज़ोरदार तलवार लॻी जो सिख वीचारे जी मुंडी लही वई, मरी पियो। माई खे चई ख़बरदार जे कुझु ई आहे, हाणे तूं मुंहिंजी आहे। घोड़ो डोड़ाई, भॼाईंदो वञे, डोड़ंदो वञे। माई पुठियां वेठी आहे, डिॼी वई, पर भॼंदे भॼंदे माई हीअ घोड़े खां पोइते पई निहारे। हिकर निहारियईं, ॿीहर निहारियईं, टीहर निहारियईं। मुसलमान थो चवे तुंहिंजो मुड़ुसु मरी वियो, छा थी निहारे? तुंहिंजो मुड़ुसु हाणे जहिड़ो कोन थींदो। उहा सिखणी थी चवे हाओ मुड़ुसु मरी वियो आहे, मां पाण पक सां चवां थी कोन जहिड़ो थींदो, पर पोइते थी वाझायां त ज़ामिन छो देर कई आहे।
अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह, या गौसे आज़म दस्तगीर। ओ मुसलमान, मां ॾिसां थी त ज़ामिन इहो अहिड़ो आहे जेको देर कंदो ई कोन्हे। सिखणी जा लफ़्ज़ चवणा आहिनि, देर कान थी आहे। अॻियां हिकिड़ो घोड़े ते जवान फिरी आयो आहे, जंहिंजे मुंहं ते निकाब आहे। हिनखे ज़बरदस्त आवाज़ सां हक़ल ॾेई चए थो, ख़बरदार, मां अब्दुल कादिर जीलानी आहियां, मां घोड़े ते सवार थी ज़मानत लाइ पहुतो आहियां। वापसि हल, जंहिं जाइ ते सिख खे मारियो थी उते वठी आयो आहे। सिख जी मुंडीअ खे धड़ सां मिलाए अल्लाह जे वलीअ फरमायो आहे, कुम बिइज़्निल्लाह, उथी अल्लाह जे इज़्न सां अल्लाह जे वलीअ जा लफ़्ज़ निकिरंदा विया। उहो मुअल सुख जहिड़ो थी पियो आहे। हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, इन जे एवज़ में मां तोखे क़त्ल थो कयां। उनखे लकड़ जो इशारो थो करे त मुसलमान जी मुंडी लही थी वञे पई। हज़रत पीरान पीर उनखे चयो आहे, हीअ ज़ाल आहे तुंहिंजो घोड़ो, मुसलमान जो थियो, तूं काहे वञ। मुसलमान ओ सिख थो चए, क़िबला मां नओ जहिड़ो थियो हां, सिख कोन बचंदुसि, सिख थी कोन रहंदुसि, कलमो थो भरियां, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। गौसल आज़म जूं करामतूं हक़ हन। करामात औलिया हक़ुन, औलिया अल्लाह जी करामत हक़ आहे। चओ करामत। त पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जी यारहीं बि ख़त्म आहे। छा आहे अदा? ईसाले सवाब आहे। मुल्ला जेके चवनि था त नाजाइज़ आहे, हराम आहे, इहे छा चवंदा? बाबा तव्हां नालो था रखो पीरान पीर जो, यारहीं कंहिंजी? अलाह जो नालो कोन्हे तरी हराम आहे। हर मुसलमान जेका बि ख़ैर ख़ैरात कंदो आहे नाले कंहिंजे कंदो आहे। पर आम तरह चइबो आहे, भला ॾिसो न सही, हिकिड़ो मिसाल आहे, तव्हांजे डोकरी में को महिमान अचे, अवां चयो यार हाणे दोस्त आहे, महिमान आहे, हिनखे मानी सुठी खारायां। बाज़ार मझां तव्हां वञी कुकड़ वरिती, कुकड़ वठियो, हाणे घर ॾे था वञो। रस्ते में को तव्हां खां पुछे, बाबा हे कुकड़ कंहिंजे लाइ आहे? चवंदो यार महिमान जे लाइ। कंहिंजे लाइ आहे? पोइ हराम थी वई, छो त नालो त महिमान जो पियुसि न। पर कहंदो कीअं? महिमान महिमान महिमान, ईअं कहंदो कीअं? बिस्मिल्लाह, ईअं ना बा, बिस्मिल्लाह अल्लाह अकबर। त मुंहिंजा मिठड़ा भाउ, असां बि पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जे नाले फंडर कंदासीं, बकर कंदासीं। इहो बि ईअं जीअं आम उर्फ में चइबा महिमान जे लाइ, माना पीरान पीर जे यारीअ जे लाइ। पर जंहिं महिल ज़िब्ह कंदा आहियूं चवंदा आहियूं बिस्मिल्लाह अल्लाह अकबर। अल्लाह जो नालो अची वियो त हाणे हलाल आहे, हलाल शइ खे हराम कोन कबो आहे। पर यारी इन जे करे चवंदा हुजो जीअं चइबो आहे त महिमान लाइ कुकड़ा, यारीअ जी फंडर आहे, त माना मतिलबु छा त पीरान पीर जे ख़त्मे जे लाइ आहे। ईअं नाले सां हराम थी वञे हा त मां सम्झां थो त का शइ हिलाल कान रहंदी। डोकरी तालको आहे न बा, डोकरी तालके में अलाह जे नाले खाते में का बनी आहे? सुभाणे मुख्तियारकार साहब खे जो महिरबानी कर 7 फारम ते 15 फारम ते अलाह जो खातो कढी ॾे त मां अब्दुल रहीम अची वेहा हुते वेहण ॾींदा। हालांकि सॼो जहान अल्लाह जो आहे। चओ सॼो जहान, इन्नल अर्द लिल्लाह, सॼो जहान ख़ुदा जो आहे। का बि मुजादा ज़मीन या दुनिया जी शइ ख़ुदा जे कब्ज़े खां ॿाहिरि न आहे। असां इन जो इनकार नथा कयूं, पर दुनिया में कंहिंजे नाले त आहे न सही। पोइ भला सॼे जहान जे नाले आहे सभु ज़मीनूं हराम? हे बाग़, हे ज़मीनूं, हे घर, पूरी डोकरीअ जी बाज़ार जा दुकान, अलाह जे नाले को दुकान आहे? कंहिंजे त नाले आहिनि न बा, पोइ सभु दुकान हराम। और मुंहिंजा भाउ अज़ीज़ दोस्त, इएं नाले रखण सां का बि शइ हराम कान थींदी आहे, छो त मुस्लमान जे दिल में नियत ऐं इरादे में अल्लाह आहे ई आहे। अल्लाह से तव्हांजे दिल मां ॿाहिरि आहे छा?
हर वक्त मुसलमान जे दिल में खुदा आहे। पोइ जॾहिं हर वक्त खुदा आहे असांजो इरादो ई खुदा जे लाइ आहे, खुदा वास्ते, नाले अल्लाह जे, नियत फलाणे जे, त को बि कबाहत कान्हे का। बाक़ी ज़ाहिरी जेको उर्फ़े आम था, इन्हनि जे घर में बकरी कान्हे का। पुछबो बाबा कंहिंजी आहे, चवंदो मुंहिंजी आहे, काहे चएसि जो तुंहिंजी आहे गैरुल्लाह जे नाले हराम थी वई। ए अलाह जे नाले सुभाणे कोहूं था अली मस्जिद में, आहे या न आहे? अदा ढगी हूंदसि, कुझु त हूंदुसि न घर में, भींग ते त कोन वेठो आहे। ॿियो न त भई जेको तबलीग ते बिस्तरो खणी हलनि था, अब आयो बिस्तरो कंहिंजो आहे, चओ मेरा है। असांजी दावत खाओ, अपना खाते हैं। अरे तुंहिंजो अपनो खानो हराम कोन थो जो अपने नाले थी हो, हिते अलाह जो नालो विझे ई कोन थो। असां त खाऊं था अल्लाह जो सदके रसूलुल्लाह जे। कंहिंजे सदके खाऊं था? चो रसूलुल्लाह जे, महबूब जे सदके खुदा खाराए थो। तव्हां अपनो था खाओ, वॾा मुशरिक हो। ख़ुदा थो चवे मा मिन दाबतिन फिल अर्द इल्ला अल्लाह रिज़्क़ुहा, दुनिया में जेका भी चुरंदड़ पुरंदड़ शइ आहे सभु अल्लाह जो रिज़्क़ रोज़ी खाईंदी आहे। ऐं हे तबलीगी जमात वारा माण्हुनि खे धोखा ॾियण सां अपना खाते हैं। हाणे त साईं, हाणे त मज़ेदार ॻाल्हि, अॻे मर्द हूंदा, हाणे मायूं बि निकिरी पियूं आहिनि तबलीग ते। अॻे मर्द रुगो बिस्तरा खणी तोला करे हलंदा हुआ, हाणे असांजे मुल्क में औरतूं हिननि जूं काहे पियूं आहिनि, मायूं मायुनि में तबलीग थियूं कनि पियूं। अवां ज़रूर चवंदो त वीचारा तबलीग था कनि, भला हन, निमाज़ रोज़ो था ॾसनि, शरीफ़ हन, कंहिंजी न दावत खाइनि, न कंहिंखे ईज़ा आहिनि, न कंहिंखां बिस्तरो घुरनि, पंहिंजो खाई पंहिंजो ख़र्च करे तबलीग कनि था। अवां छो था ग़रीबनि ते नाराज़ थियो? मुंहिंजा दा, असांजी दुश्मनी का बि कान्हे का। अवां तव्हांखे मां ॿुधाए छॾियां त इहे बि कट्टा वहाबी अथव। जाहिर में चवंदा आहिनि हमारा किसी भी जमात से वास्ता नहीं है, हकीकत में ये कट्टा देवबंदी थव, कट्टा वहाबी थव। ये इन्हीं ग्रुप जा थव जंहिं ग्रुप में हे ॿिया वहाबी आहिनि। ये बेर वारा, ये अमरोट वारा, ये मुंहिंजा प्यारा दोस्त ठेड़ी वारा, ये बाईजी वारा, ये पन्ने आकिल वारा, ये लाड़काणे वारा, खालू खटरी वारा, ये सभिनी हिकिड़े ग्रुप जा हल। इन सभिनि जो पाड़ो हिकिड़ो आहे, ॾाॾो नानो मां हिकिड़ी अथनि, हिकिड़े ई अक़ीदे जा आहिनि, को हिननि में फ़र्क़ु न आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त, इन्हनि खां तव्हां पुछी ॾिसंदव, इन्हनि जे मस्जिदनि में न को सलातो सलाम आहे, न को आंगूठा चुमींदा, न को नबी खे हाज़िर नाज़िर चवंदा, न को यारी खे हिलाल चवंदा। ॿ टे ॾिहाड़ा शुरू में नओं को फासदो आहे त हुनखे चवंदा आहिनि भाई तुम जो चाहो भली करो, पर महीने 15 ॾींहं खां पोइ हिननि सां जेको गॾु हलंदो आहे सो ठिकर वहाबी थी वेंदो आहे या न आहे? अदा जेको बि हिननि सां गॾु हलियो सो वहाबी थी थो वञे। तव्हांखे एतबार न अचे त मां तव्हांखे जो किताब ॾेखारियां जंहिंजो नालो आहे तबलीगी निसाब। हुन में ज़िक्र जा फज़ाइल, नमाज़ जूं फज़ीलतूं, हज जूं फज़ीलतूं, इहे जुदा जुदा चैप्टर हा। हिकिड़ो उन में बयान हो फज़ाइल दुरूद, लेकिन अॼुकल्ह कढी छॾियो आहे। फज़ाइल दुरूद वारो चैप्टर ई ख़तम करे छॾियो अथनि। छो भणाने भागा तव्हांजे अॻियनि मौलविन लिखियो हो 1980 ताईं तव्हां पढ़ाईंदा ॿुधाईंदा आहियो, पोइ तव्हांखे कहिड़ी लुंडीअ खाधो आहे जो इहो दुरूद वारी फज़ीलत कढी छॾी अथव। पर जेकॾहिं आहे बि त बि उन में लिखियो पियो आहे, मां ॾेखारियां। नऊज़ बिल्लाह, हिननि जो मौलवी लिखे थो पियो त दुरूद ताज ऐं दुरूद लखी पढ़ंदड़ मुशरिक आहे। तबलीगी निसाब जे फज़ाइल दुरूद में लिखे थो त दुरूद ताज पढ़ण वारो दुरूद ताज न पढ़े, दुरूद लखी वारो लखी न पढ़े। इन जे करे त हिन में अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके शिरकी आहिनि। असां चवंदा हूंदा फिल बलाए वल वबाए वल कहत वल मरद वल अलम, असांजो मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत जा दर्द लाहींदो आहे। चओ नबी उम्मत जा दर्द परावन तलाहिण परेशानियूं, परावन तलाहिण परेशानियूं, नबी पाक मुझे जो निशानियूं। आओ या न? ॾाढे त ॻाल्हि आहे।
उम्मत जा दर्द केर थो लाहे चो मुस्तफ़ा। हे था चवनि हे तबलीगी जमात वारा जेके रिध वांगुरु ग़रीब थी था हलन, इहे ग़रीब न थी, इहे ज़ियाबुन फी सियाबिन, इहे कपड़नि में बघड़ हन। हे जेके खुला वहाबी हन इहे एतिरा ख़तरनाक न आहिनि छो त ईंदे ई पीरनि जी फ़क़ीरनि जी नूर जी इल्म ग़ैब जी मुखालफ़त कनि था। सभु को सम्झी थो वञे तो हरामी आहे, पर हे अहिड़ा निभागा हन जो मोमिन थी ज़ाहिर में सुठा थी करे माण्हुनि जो ईमान था ख़राब कनि। छल ख़ुदा असांखे इन खां बचाए। चओ आमीन। मुसलमानो बचो, पंहिंजे मस्जिदनि में अचण न ॾियो, इन्हनि जे टोलनि में न वञो, इन्हनि सां नमाज़ूं गॾु न पढ़ो, इन्हनि जी तबलीग आवाज़ न ॿुधो, इहे तव्हांखे ठिकर वहाबी बणाए छॾींदा। ऐं मज़े जी ॻाल्हि आहे, अॻे चवंदा हमारा मज़हब और सऊदी वालों का एक है। जागो था ला निंड अथव छा? चवंदा क़ुरान मके में लथो, ईअं न सही। नबी मके में जाओ, नबी करीम ते मके में नबूवत नाज़िर थी। अल्हम्दुलिल्लाह उते मके में ॾिसो असां वारो मज़हब आहे। सम्झो था अलाए न? सऊदी वारा हिन खे ॾोकड़ ॾींदा हुआ, पैसा ॾींदा हुआ जाम। तव्हां असांजा हो वठो ॾोकड़ तबलीगूं कयो। कुझु सऊदी कुझु अमरीका, पैसा जाम मिलंदा हुआ। हिकिड़ो माण्हू सही मैंने 2 साल का चिल्ला लिखवा दिया है। अरे तू 2 साल ॿाहिरि माई किथां खाईंदी? अब समझो था अलाए न? 6 महीना ॿाहिरि माईअ जो केरु वारस आहे? छा अल्लाह रसूल ईअं चयो आहे छा त तूं 12 महीना ॿाहिरि हुजो, 6 महीना ॿाहिरि हुजो? मुंहिंजे प्यारे आका फरमायो आहे 2 ॾिहाड़ा ॿाहिरि थी, 3 ॾिहाड़े वरी पंहिंजे घर जी सार संभाल न हुजे। पंहिंजे बच्चनि जो बि तो ते हक़ आहे, घरवारी जो बि हक़ आहे, अहल अयाल जो बि तो ते हक़ आहे। हे सालनि जा साल ॿाहिरि हलिया वञनि। ऐं मुंहिंजा भाउ सऊदी वारा इहे मुग़ालते में हिननि जी ख़िदमत कंदा हुआ, पर अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह हाणे सऊदी खां हिन खे मोचड़ो लॻो आहे। मूं वटि किताब मौजूद आहे, किताब जो नालो आहे अल कौलुल बलीग फी तहज़ीर मिन जमाअत तबलीग। 350 सिफ़नि जो किताब आहे, अरबीअ में लिखियल आहे, रियाज़ में शाया थियो आहे, सऊदी हुकूमत शाया करायो आहे, मदीने जे वॾे आलिम लिखियो आहे, जंहिंमें लिखियो अथई त तबलीगी जमात वारा बेदीन आहिनि, तबलीगी जमात वारा मुनाफ़िक हन, तबलीगी जमात वारा इस्लाम जे लाइ नासूर हन। उन लिखियो आहे त तबलीगी जमात वारा जाहिल हन। ऐं लिखे थो त तबलीगी जमात वारनि जो मर्कज़ देवबंद में आहे, उहे देवबंद वारा बि गुमराह त उन्हनि जे पुठियां लॻण वारा बि गुमराह। जेकॾहिं कंहिंखे शक हुजे मैदान में अचे, किताब मां ॾेखारियां थो, किताब न हुजे जेका चोर जी सज़ा सां मुंहिंजी सज़ा। जे सऊदनि जी फतवा ॾेखारियां त पोइ मुल्ला इन जमात खे फिटो करे नओं दौर मुस्लमान थी कलमो भर ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। खामखा धोखे में न अचो त ग़रीब जमात आहे, मिस्कीन जमात आहे। न न, इहे रिढ जे खल में बघड़ आहिनि, पक्का मुनाफ़िक। माज़अल्लाह माज़अल्लाह। इन तबलीगी जमात जो जंहिं बुनियाद रखियो हो मौलवी इलियास, हिकिड़ो तो असांजो मौलाना मोहम्मद इलियास कादरी, दावत इस्लामी वारा, उहो अल्हम्दुलिल्लाह पंहिंजो सुन्नी आहे, पर इत्तिफ़ाक़ सां इन तबलीगी जमात जो जेको इलियास हो उन जो बि नालो इलियास हो, पर उहो कादरी न हो पादरी। सम्झो था न सही? उन्हीअ जी किताब आहे मलफूज़ात मौलाना इलियास, मां वटि मौजूद आहे। उन में लिखे थो त अल्लाह ताला मूंखे नबियनि जहिड़ो करे मोकिलियो आहे। अल्लाह ताला मूंखे नबियनि जहिड़ो करे मोकिलियो आहे। अबा छा ॿुधायो त तबलीगी जमात जो मौलवी नबियनि जहिड़ो थी सघे थो? ऐं हुन ईअं बि लिखियो आहे पंहिंजे मकातीब में त अल्लाह तबारक व तआला जो मूं ते करम आहे, जो रब मूंखां अहिड़ो कमु वरितो आहे जो उहो कमु नबी बि न करे सघिया। और मुजादा इन मूं अंदाज़ो लॻाए त हीअ जमात केॾी गुस्ताख जमात आहे, बेअदब जमात आहे। असांजो अक़ीदो आहे त असांजे मोहम्मद करीम जहिड़ो या कंहिं बि नबीअ जहिड़ो को थींदो ई कोन। हे था चवनि तुमको मिसल अंबिया के उठाया गया है, ऐं इलियास तोखे नबियनि जहिड़ो करे मोकिलियो आहे। सच ॿुधा त असांजे नबी जहिड़ो को आहे? खुदा की रजा चाहते हैं दो आलम, खुदा चाहता है
रज़ाए मुहम्मद। नबी जहिड़ो कीअं थींदो? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जी जेका मखलूक आहे सभु चवंदी आहे त अल्लाह राज़ी थिए, पर अल्लाह ताला चवंदो आहे मुंहिंजो मुहम्मद मिठो राज़ी थिए। रब छा चवंदो आहे? केरु राज़ी थिए? मुंहिंजो मिठड़ो हबीब राज़ी थे। हजरत ख्वाजा पीर अब्दुल गफ्फार से फरमाइन था प्या, हर कोई प्या चाहे मर्जी मालिक कलतार दी, पर अल्लाह प्या चाहे मर्जी अहमद मुख्तार दी। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। अड़े हर कोई प्या चाहे मर्जी मालिक कलतार दी, पर अल्लाह प्या चाहे मर्जी अहमद मुख्तार दी, अहमद मुख्तार दी। सराकी समझो था लाए न? सराकी तहां जे मुल्क में घणी आ। अरब दा सोहणा आया, चओ सुभान अल्लाह। अरब दा सोहणा आया जल्लत सी गारो जल्दी, हूरा पैगावन सहरे आमद सरकार दी, आमद सरकार दी। हर कोई प्या चाहे मर्जी मालिक कलतार दी, पर अल्लाह प्या चाहे मर्जी अहमद मुख्तार दी, अहमद मुख्तार दी। या रसूल अल्लाह। ओ गफ़ारी सॾाइण वारा, गफ़ारी पीर जा मुरीद सॾाइण वारा, तोखे मुबारक हुजे जो तू हिकिड़े कामिल अकमल अल्लाह जे नेक वलीअ जो मुरीद आ। पर सुधुर सुधुर, तू पंहिंजे मुर्शिद जे तरीक़े खे फिटो न कर। तुंहिंजे मुर्शिद जो चवणो हो त वहाबी काले कुत्ते आहिनि। मां पाण हिन करण सां ॿुधो, मां बुज़ुर्ग जी 3 दफ़ा ज़ियारत कई। कारा कुत्ता हुनखे चवंदो हो, ऐं बुज़ुर्ग मुंहिंजा सोहणा मुंहिंजे मुहम्मद अरबी जो नालो ॿुधी चुमंदो हो, आज़ान में चुमंदो हो। ऐं पंहिंजे शेर में बि चयो अथई, जेकर चाही अहद को मिलणा अहमद नाम पकैदी रहो, जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकैदी रहो, जिथ जो वेखी नाम मुहम्मद चुम अखियां ते लैदी रहो, जिथ जो वेखी नाम मुहम्मद। सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ॾाढे जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जिथ जो वेखी नाम मुहम्मद चुम अखियां ते लैदी रहो, जेकर चाही अहद को मिलना। अन्ना बशरदा शोर न मचा तू, विच यूहा दे दीद टिका तू, आवे भाईड़ा इंसाफ तपा तू, कुछ ता सोच सोचे दी रहो, जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकैदी रहो, जिथ जो वेखी नाम मुहम्मद चुम अखियां ते लैदी रहो, जेकर चाही अहद को मिलना। अब आज को सोहणे गफ़ारी जो मुरीद आ सो अमरोटी जो मुरीद कोन थींदो। चओ चओ चओ, जेको गफ़ारी जो मुरीद आ सो अमरोटी जो मुरीद कोन थींदो। अमरोटी ठिकर वहाबी हो। मुंहिंजा प्यारा दोस्त हज़रत पीर गफ़ारी पक्को सुन्नी हो। चओ चओ पक्को आशिक़ रसूल हो, मोहम्मद करीम जो सच्चो आशिक़ हो। सजी जिंदगी बुजुर्ग सरकार जे सुन्नत जी ख़िदमत कई, हबीब जे दीन जी ख़िदमत कई, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शरीयत पाक जी माण्हुनि खे तबलीग कंदो रहियो। अहिड़ो बुजुर्ग फैज़ वारो हो जेको सोहबत में आयो सो नेक बणिजी वेंदो। ओ गफ़ारी सॾाइण वारा, पंहिंजे पीर जो तरीक़ो न फिटो कर। ए हिन कोई राज़ निराले आशिक़ ते माशूक़ विचाले, छोड़ो मसइले कुल जुज़ो वाले।
छोड़ो मसले कुल जुज़ो वाले मुफ्त न उम्र खपैदी रहो जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकैदी रहो जिथ जो वेखी नाम मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि चओ जोर सां चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अजाब जोर सां चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिथ जो वेखी नाम मुहम्मद चुम अखियां ते लहदी रहो जेकर चाही अहद को मिलना बाजू मुहम्मद रब को बोलना महज है अपने आप को रोलना चए थो मुंहिंजे नबीअ जी दामन छॾी दे रब को न मिलंदी को न मिलंदी को न मिलंदी नबी छॾे ख़ुदा मिलंदी ॾाढे ॻाल्हि हा हबीब जी दामन छॾी दे बेटा साहब रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था हर दम कन हर नाम धोवन दिहाड़ी धोतिया मन न गजाऊं मीम सां कूड़ा कन कलाम बिना मुहम्मद जाम कम न ईंदो को ॿियो नबी को बिना संभावणो खीरो विलोड़णो खीर में संभालण न पवंदो त खीर ॼमंदो ई कोन बिना संभावणो खीरो विलोड़णो मुफ्त न उम्र खपैदी रहो जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकैदी रहो जिथ जो वेखी नाम मुहम्मद चुम अखियां ते लहदी रहो जेकर चाही अहद को मिलना अब सच बुधा अब्दुल रहीम पीउ जी तारीफ़ थो करे पंहिंजे ॾाॾे जी तारीफ़ थो कयां कंहिं पंहिंजी क़ौम वारे जी तारीफ़ थो कयां पोइ अब्दुल रहीम ॾोकरी में अचे पोइ निभागा तूं सड़ी छो थो सदाए सुन्नी पघारू सुनन जू खा नजराना सुनन जा खा नमाजू सुनन जू ख़राब कर दांगी बूथ ते छो थी घुमई अब आहे या ना है सही थो चवां या ग़लति थो चवां अब अब्दुल रहीम जे करे ॾोकरी में अचे तो सुन्नी ठरंदा या बरंदा ऐं जंहिंजे मुंहं ते दांगी घुमे छा सम्झ में ईंदो त रोलो आ न सही आहे या ना आहे बेदीन जाहिल तोखे त सर्फ जी भी ख़बर कान्हे बिस्मिल्लाह जे तर्जुमे जी भी ख़बर कान्हे का खुशामदड़ी खोदड़ा खुशामद करे तू टुकड़ो खाईंदो आहे तोखे कहिड़ी शरीयत पाक जी ख़बर अड़े तू मुहम्मद जे गुलामन सां न खउंस पाड़ न पटाए पंहिंजी सुनन जूं नमाज़ूं ख़राब करण वारा जाहिल तोखे कहिड़ी ख़बर आहे मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरका जी जेको तारीफ़ कंदो तंहिंजे वार खे बि लोॾो न आहे असां कंहिंजी सिफ़त था कयूं चओ रसूलुल्लाह जी मदीने वारे साईं जा असां ग़ुलाम आहियूं असां मदीने वारे साईं जा लंघा चओ असां नबी करीम जा लंघा मुस्तफ़ा जा मीरासी अड़े तू राज जो लंघो दोहल वॼाए मानी खाइण वारा लोरा तोखे कहिड़ी ख़बर असां मुहम्मद जे दर जा लोरा आहियूं खाओ या न असां नबी करीम जी सिफ़त सना करे पेट पालियूं था नबी जी सिफ़त सना करे इज्जत हासिल कयूं था नबी जी तारीफ़ करे ख़ुदा खे राज़ी कयूं था असां नबी जे दर जा लंघा तू राज जो लंघो खुशामद करे मानी खाइण वारा तुंहिंजी हैसियत जी मूंखे ख़बर आहे सुन्नी ठरंदो चओ सुन्नी ठरंदो दुश्मन ॿरंदो सुन्नीअ जा मुंह गुलाब जहिड़ा हा चओ सुनन जा मुंह गुलाब जहिड़ा दुश्मन जा बूथ जुलाब जहिड़ा केतिरियूं लाइटियूं कटबियूं मदीने वारे तरफ़ खां लाइट लॻी पई आहे केतिरी ईदगाह में ऊंदाही कराईंदे मुंहिंजा दोस्त मदीने वारे रोशनी करे छॾी आहे केतिरा जलसा नाकाम कंदे इंशाअल्लाह ताला मदीने वारे सदके जलसा हलंदा रहंदा ओ मुंहिंजा प्यारा भाउ पंहिंजो अक़ीदो मज़बूत कयो ईमान मज़बूत कयो दीन जा दुश्मन हिकिड़ा अथव वहाबिन जे रंग में हिकिड़ा अथव तबलीगिन जे रंग में हिकिड़ा वरी असांजे सुन्नन जे रंग में थी करे सुन्नन जूं पाड़ू पिया खोटनि पाण खे दुश्मन खां बचायो पंहिंजे दुश्मन खे सुञाणो त तव्हांजो दुश्मन केरु आहे अल्लाह तबारक व तआला तव्हांजे दीन खे ईमान खे असांजे दीन मसल खे सलामत रखे
जंहिं माण्हू में न दोस्त दुश्मन जी शनास नाहे उहो बेकार माण्हू, जंहिंखे पराए पंहिंजे जी ख़बर नाहे मुंहिंजा प्यारा दोस्त उहो नाकाम थींदो। बेटा ईसा फरमाईंदो आहे दूर तनीअ खां लॾ जंहिंजी नाहे मुहड़ मलीर ॾे पखा तल पापिन खां परे परां अॾे हाणे छांग तनीअ जी छॾ जेके धनारऊं धार चरल। मुंहिंजा प्यारा दोस्त असांजो मुस्तफ़ा जे दामन में हथ अचो इंशा अल्लाह। मुंहिंजो हबीब उम्मत खे कोन छॾींदो। हिकिड़ी आख़िर में ॻाल्हि ॿुधो आख़िर मुंहिंजे महबूब जी दामन जन वरती तंहिंजा बेड़ा पार। पंहिंजे मुल्क में हिकिड़ी क़ौम आहे असां हुनखे चवंदा आहियूं बाले शाही। ॿुधा अथव नाला बि मुस्लमाननि जहिड़ा रखनि, सॾाइनि बि मुस्लमान, वरी हराम बि खाईंदा आहिनि। लूकड़ आयो त बि खा, गिदड़ आयो त बि खा, जे ॻोह आई त बि खा। सम्झो था या न? हराम खोर आहिनि। पाण में वेठा अचनि पिया हिकिड़ा हा ॾाॾा बाला, ॿिया हा अलाह ताला। पाण में ॻाल्हि वेठा कनि हा जे जन्नत घुमण ॻयुम उतां घणा जन्नत केरु वेठा हा? हिकिड़ा अलाह ताला, ॿिया वेठा हा ॾाॾा बाला। जे भला उथां को मुल्ला मौलवी हा चे को जन्नत आ को खरखसा त कोन्ही उथाई। जे भला के पीर सैयद चे हा थोड़े थोड़े किथां किथां शाहिड़े बैठे है। ये पाण खे अञा ऊंचा पिया सम्झनि। हिकिड़ो बाले शाही आहे, मरी थो वञे, नंढड़ो छोकिरो छॾे थो वञे, यतीम थी थो वञे। हिकिड़े मौलवीअ खे हथ अची वियो, मौलवी हुनखे मदरसे में अरबी फारसी पढ़ाई। भला त भलायूं कंदा न भा। छोकिरो जो मतलब कुझु अरबी फारसी खां वाक़ुफ़ थियो, मौलवी साहब वटां छॾे ॿिए ॻोठ में वियो, उते वञी सैयद सॾाई। असल में बाले शाही आहे, शिकारी आहे, पर जॾहिं सैयद सॾायई उते जो जेको बादशाह हो उनखे मिट माइट कोन हो, धीअ ई हिकिड़ी बादशाह चयो त पंहिंजी धीअ न सैयद खे परणाया। अहल बैत सां शादी थिए त सुभान अल्लाह, रिश्तो थियो, पंहिंजी न्याणी अहल बैत खे ॾिनी। बादशाह सलामत ॿिए ॾियारे शादी खां पोइ पंहिंजे वज़ीर सां गॾिजी पंहिंजे न्याणे जे घर वियो आहे, जेको शाह पियो सॾाए हक़ीक़त में बाले शाही आहे। सुबुह जो टाइम आओ, बाले शाही तड़ कयूं, कपिड़ा बीठो मटाए बादशाह वज़ीर सां गॾी उते वियो आहे। बादशाह सां हिकिड़ो नंढड़े कद जो कुतड़ो बि गॾु आहे। उते जो पहुता, बादशाह जो सलाम कयईं। कुते जो कमु आहे, सुंघंदो सुंघंदो तड़ जो पाणी वञी सुंघियईं। सिंघी कुते बूथ मथे करे वठी रूड़ू कयूं। बादशाह जो वज़ीर ॾाढो सियाणो हो, उन खणी सथरनि ते हथ आया, घोड़ाड़े ज़ुल्म थी वियो। बादशाह जो छा आहे? चई किबरा हे सैयद न आहे, हे शिकारी आहे, जंहिंखे तो धीअ ॾिनी आहे सो बाले शाही आहे। बादशाह कावड़जियो, छा थो चवीं? मूं न्याणी ॾिनी आहे सैयद खे, तूं वरी बाले शाही थो चवीं? चई किबरा इम्तिहान आहे, सुबुह तेल जो कड़ा हो था ट्रस्कायूं। शाह साहब हूंदो त चओ लंघ सैयद खे बाहि कान साड़ींदी, जेकॾहिं सैयद न हूंदो त पाणी हिनखे पकोड़ा करे छॾींदो। ऐलान थियो, बाले शाही खे चऊं कि मां सैयद आहियां, तयल तेल में लंघंदे चे हाउ लंघंदुसि। पढ़ो घुमी वियो आहे, ॿिए ॾिहाड़े जी तयारी थी वई आहे, राति जो टाइम थियो आहे। हिनखे त पंहिंजा सूर सुझंदा हा त मां केरु आहियां, पर दिलि में चई आहियां त बाले शाही, पर मुहम्मद जे चादर में लिको हा, छो न साईं खे सॾ कयां। लोक सुतो आहे, ही सुम्हे कोन थो, सुबुह जो हुनजे लाइ कड़ा तयार आहे। दर्द जी दाह थो करे चवे थो अस्सलातु अलैका या खैरल वरा वस्सलाम अलैका या नूरल हुदा या हबीबी सैयदी दरमाद अम मन के बंदर हिर्स इस याराद अम रहमतल लिल आलमीनी या रसूल हम शफीउल मुज़नबीनी या रसूल मुश्किलम पेशस्त मंदर बेकसी या रसूल अल्लाह मारा तू बसी आजज़म दरमाद अम दस्तम बिगी गैर तो दीगर नदारम दस्तगीर अहमदा जुज तो शफी अमन इस्तकास या रसूल अल्लाह फरियादम बरास या रसूल अल्लाह फरियादम बरास नेस्त मारा जुज दो कस फरियाद रास अस्सलातो वस्सलामो ताकियाम बर मुहम्मद आल असहाब अस्तमाम या रसूल अल्लाह
सारी रात इहा मदा पड़ी थई हबीब खे सॼो थई फरियाद उम्मती जो करे हाल ज़ार की मुमकिन नहीं कि खैरुल बशर को खबर न हो। इन सदक या हंस ॾींदो रहियो आहे दिल से जो बात निकलती है असर रखती है। इनखे सुबह जो सड़न जो खतरो आहे आका खे सॾे थो आधी रात खां पोइ घर जी छत उॾामी वई आहे अञा जो साम्हूं निहारे त मुहम्मद करीम अचे पियो। रसूलुल्लाह जी ज़ात फरमास तो ग़लती कई आहे बालेशाही थी करे सैयद सॾायो थी ग़लती कई थी पर मां मुहम्मद मिठे खे सॼो थी जेको मूंखे सॾींदो आहे मां तंहिंखां परे न हूंदो आहियां। हाणे तोखे तेल में कोन साड़ींदा हे वठ चादर में तोखे इनाम में चादर थो ॾियां इहा वेढ़े मुंहिंजी चादर तूं तेल में लंघे पंहिंजा तुंहिंजे मथां तेल बर्फ़ खां वधीक थधो थी वेंदो। बाग खुलियसि या न ॾाढे त ॻाल्हि आहे। सुबह जो हशाश बशाश उथियो आहे मुंहिंजा अदा चादर वेढ़े आयो आहे तेल टसके पियो बादशाह वेठो आहे टप ॾेई धूल अंदर सफ़ा ठरी पाणी थी वियो चई बाबा मूंखे को थांव जो त मथां विझां। ॿाहिरि निकितो बादशाह वज़ीर खे चई ॾिस सैयद आहे न जैसे सैयद कोने को हिन सां भलाई थी आहे सच कराईंसि। बादशाह चवे थो सची ॿुधा चइसि खता माफ़ थिए चई चओ जे तुंहिंजो वज़ीर सचो आहे सैयद कोन हा पर सैयद जे झोलीअ में लिखियो आहियां रात मुहम्मद अरबी दीदार कराए चादर वेढ़ाई आहे हे सभु सदको मुंहिंजे मुहम्मद अरबीअ जे ज़ात जो आहे। अल्लाह अकबर या रसूल अल्लाह हक चार यार। दोस्तों अज़ीज़ो सच ॿुधा त मुंहिंजो महबूब छॾींदो असांखे इंशाअल्लाह ताला कोन छॾींदो। दुआ कयो अल्लाह ताला असांखे नबी जी दामन नसीब फरमाए हुजूर जी मोहब्बत नसीब फरमाए सरकार जो अदब नसीब फरमाए मसल के अहले सुन्नत व जमात ख़ुदा इस्तिक़ामत नसीब फरमाए बातिल फ़िरका जेतिरा बि फ़िरका हन या फ़िरकियूं हन सभिनि खां ख़ुदा असांखे बचाए। मां हाणे तव्हां खां इजाज़त घुरंदुसि दुआ थींदी अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हांजे असांजे हाज़िरी खे मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए। ही किताब हन सैफ़ यज़दानी फी जौफ़ मुल्ला ख़फ़क़ानी लाड़काणे वारे मुल्ला बकवास कई ही त नबी करीम खे न का ईमान जी ख़बर आहे न का क़ुरान जी ख़बर आहे। मुंहिंजा दोस्त आईन एतिक़ाद नाले किताब लिखियो हुई मां हुन जे तरदीद में तक़ीर कई ही सादात मस्जिद में हुन वरी हिकिड़ो नंढड़ो रिसालो छपरायो हो मुंहिंजे रद में त तो तक़ीर कूड़ी कई आहे। हुन जे रिसाले जा सिर्फ़ 32 सिफ़ा मां हुन जे जवाब में अल्हम्दुलिल्लाह 400 सिफ़नि जो किताब लिखियो आहे। अहिड़ो जवाब अथसि जो इंशाअल्लाह ताला क़यामत ताईं मरी वेंदो को वहा बि जवाब ॾेई न सघंदो। जेकॾहिं जवाब ॾिनई त वरी जवाब जो जवाब तयार आहे। इन खां अलावा सैफ़ सिकंदरी में हाज़िरा तव्हांखे साईं ॿुधायो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला दरबार में तव्हां सभई दुआ घुरो त ख़ुदा ताला साईं असांजे मरहूम हाफ़िज़ साहब जी क़बर खे कुशादो फरमाए उनखे अल्लाह ताला औलाद नेक सालिह अता फरमाई। 3 कुल शरीफ़ पढ़जो ऐं अलहम्द शरीफ़ पढ़जो त हाफ़िज़ साहब जे रूह खे बख़्शऊं उन खां पोइ दुआ घुरऊं। हाणे 3 कुल बि पढ़ो तव्हांखे हिकिड़ी मसइलो ॿुधायां 15 जी रात ख़ैर जो अचे पई शब बरात जी रात आहे इन रात में नफ़िल पढ़वा नफ़िलनि जो तरीक़ो इहो आहे 2 रकातूं करे नफ़िल नियत बो पहिरीं रकात में अलहम्द खां बाद में इन्ना अंज़लना ॿी रकात में अलहम्द खां बाद में कुल अल्लाह पढ़बो वध में वध जेकॾहिं पढ़ो त 50 नफ़िल पढ़ो अञा घणी ख़ुदा तौफ़ीक़ ॾे त भली पढ़ो पर जे 50 नथा पढ़ी सघो त घटि बि पढ़ो जेतिरा बि पढ़ो। हुज़ूर फरमाइनि था जेको 15 जी रात शाबान जी रात जागंदो उनखे ख़ुदा तबारक व तआला सॼे साल जे जागण जो अजुर अता फरमाईंदो आहे। पाण ईअं बि फरमाइनि था त 15 जे ॾिहाड़े जेको रोज़ो रखंदो उनखे ख़ुदा तबारक व तआला जी ज़ात बाबरकात सॼे साल जे रोज़नि जो सवाब अता फरमाईंदो। इन जे करे इहा रात भलारी आहे इन रात जागी ख़ुदा जी इबादत कयो नफ़िल पढ़ो ज़िक्र कयो क़ुरान जी तिलावत कयो हबीब करीम ते दुरूद ओ सलाम पढ़ो। इहा भलारी रात साल में हिकिड़ो दफ़ो ईंदी आहे हबीबन करीमन जे उम्मत जे लाइ तोहफ़ो आहे। इन तोहफ़े खे पंहिंजे हथनि मां न विञायो ख़ुदा जी इबादत इन रात कयो त इंशाअल्लाह ताला ख़ुदा